कंहिं बि औरत जो उम्मीद सां हुजणु न रुॻो संदसि लाइ पर उन जी औलाद लाइ बि इंतिहाई अहम ऐं नाज़ुक मरहलो हूंदो आहे। बदकिस्मतीअ सां घटि इल्मी ऐं बेबुनियाद ॻाल्हियुनि सबबि औरतुनि खे लगातार आराम जो चयो वेंदो आहे या वरी सिहत जो ख्यालु रखण जो चई ज़बरदस्ती खारायो पीआरियो वेंदो आहे, जेको हिकु ग़लति अमल आहे। असां हिते ॻोढ़ारी औरतुनि खे कुझु अहम मशवरा ॾेई रहिया आहियूं जिन ते अमल करण सां उन्हनि खे गैर मामूली फ़ाइदा थी सघनि था। नंबर 1, आराम न पर कुझु कम। तमामु ज़रूरी आहे त ॻोढ़ारी औरत रोज़ 30 मिंट वॉक करे। उन सां माउ ऐं ॿार ॿई सिहतमंद रहंदा आहिनि। हिक तहक़ीक़ मूजिबि हमल दौरान विचें दर्जे जी महिनत सां ॿार जा फिफड़ मज़बूत थींदा आहिनि। नंबर 2, पाणी ऐं खोराक। ॻोढ़ारी औरतुनि खे वधि खां वधि पाणी पीअणु घुर्जे ऐं सॼे ॾींहं में 5 खां 6 भेरा वक़्फ़े सां ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा खाइणु घुर्जनि। खाधे में मेवनि ऐं सब्जियुनि जो मुनासिब इस्तेमालु कयो वञे। नंबर 3, दवा खाइण में एहतियात। हमल दौरान कंहिं जे चवण या तजवीज़ करण ते दवाऊं खाइण खां पासो कयो वञे। यादि रहे त हर दवा जो पंहिंजो कीमियाई असरु हूंदो आहे जेको तव्हां खे नुक़सान बि पहुचाए सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk